अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ॾिसंदड़ दोस्त ख़ुशि ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। तो अॼोके हिन व्लॉग में तव्हां सभु ॾिसंदड़ दोस्तनि खे भलीकार था कयूं। अॼोको व्लॉग असांजो तमामु ख़ूबसूरत ज़बरदस्त थियण वारो आहे, छो कि अॼु मूंसां गॾु मुंहिंजा काफ़ी जेके आहिनि बलोचिस्तान जा दोस्त रिश्तेदार आहिनि। तो पहिरें व्लॉग में तव्हां दोस्तनि खे ज़ीदी इलाइक़े ख़ूबसूरती ॾसियोसीं। अॼोको हिन व्लॉग में ज़ीदी खां भलो खोड़ी ताईं एक तमाम एक खूबसूरत जगह जिते पानी मुख्तलिफ चश्मा तो दोस्तन के व्लॉग में दसंदासीं। उम्मीद कंदासीं व्लॉग दोस्तन पसंद ईंदो। तो फाइनली दोस्तों भलों जो पैर पिकनिक पॉइंट आ उन ताईं पहुची आऊँ। हींअर हलूँ था उन साइड जो पानी तव्हां दोस्तन के दसे। वो जो मेन पिकनिक पॉइंट आ भलों की आ खोड़ी खोड़ी ताईं असां पहुची आऊँ। भलों के तकरीबन 10-15 किलोमीटर अॻिते आ, वो भी हली तव्हां दोस्तन के दसूँ। ही जेका पानी आ ये भी माशाल्लाह तमाम खूबसूरत पिकनिक पॉइंट आ। कुछ जेके मानू इन वो पिकनिक करे रहा वेंजी रहा माशाल्लाह। पानी ॾिसो मेन जो चश्मा वो इन अॻियां आहे। तो हली वो तव्हां दोस्तन के दसे भलों जो पानी उन साइड था हलो। तो दोस्तों ही हो खोड़ियो वाटरफॉल माशाल्लाह तमाम खूबसूरत ज़बरदस्त ही भी वाटरफॉल आ। मेन जगह असो अॼोको सफ़र आ वो भलों के साइड आ। तो इंशाल्लाह उते हली उन खूबसूरत दोस्तन के दसंदासीं। सेठ महबूब अली असांजो पहिरीं प्यारो दोस्त सेठ महबूब अली इन सीन जबरदस्त लॻो माशाल्लाह ज़बरदस्त सीन आहिनि। तमाम जबरदस्त जेके भी दोस्त संगत वारा सब यूट्यूब चैनल में वही ॾिसंदा न। तो सीन तमाम जबरदस्त दस टेम जेका वा तू असां की किलत आ इन करे असां के जेका वा तकड़ा असां जो मेन सफ़र आ वो अञा अॻिते आ भलों चवंदा दस उन साइड। तो वो अञा हितों काफ़ी पंध परे आ। असां ज़ीदी खां तमाम लेट करे निकतासीं। कुछ जेके दोस्त हैं असांजा वो अग में उते असां इंतज़ार करे रहा हैं। तो हींअर वधीक हलूं था भलों साइड उन खूबसूरती तव्हां दोस्तन के दसंदासीं। तो दोस्तों मैं जो भलों काउंट टाइम पहुंची आऊँ। हेठ जो तो इन रस्तो कच्चो आ तकरीबन किलो 1.5 किलोमीटर ताईं परे आ। पत्थर ही जो गाड़ियों किरी एक मुआरी गाड़ी छोकरे किराई आ। एक बो जो
दोस्त आहे उन गाॾी बि किरी पई आहे। तो सीन जेके आहिनि त उहे तमामु ख़ूबसूरत ज़बरदस्त सीन आहिनि ऐं हवा जेका आहे उहा तमामु तेज़ रफ़्तार में आहे। मेन जेको मूंखे खुटको आहे तो वॉइस जो खुटको आहे। इनशाला जेको वॉइस आहे उहो क्लियर ईंदो, लेकिन ख़ूबसूरती ऐं सीन जेका आहिनि न उहे हिन भलो कया तमामु ज़बरदस्त आहिनि। तव्हांखे हिकु झलकी मां शायदि खुशदार खां वंगू खां खुशदार ताईं व्लॉग में ॾसियो हूंदो। तो इनशाला हींअर हलूं था पंहिंजे मेन पिकनिक पॉइंट ताईं। वधीक सीन तव्हां दोस्तनि खे हुते ॾसंदासीं। तो दोस्तों ही दो मेन भलो माशाल्लाह काफ़ी जगह दस हुआ रश दस बलोचिस्तान खुशदार शहर है। जेके भी मानू न तरखया मानू खास करे पिकनिक करना इन पानी ते ना आई माशाल्लाह जबल ॾिसो। जे वक्त ही रोड ठल हूंदो तकरीबन 2010-2011 में वो जेका कोच हुयो रस्तो वो हिन पानी अंदर खां हाणे टपण जो रस्तो कोन्हे। पानी ला रस्ते में पानी आहे। फिलहाल चैंपल लाहिणा पवंदा। माशाल्लाह माशाल्लाह पानी तमाम थधो दस। वाह रे वाह। ये जेके आहिनि ही ख़ासि करे तिलकणा पत्थर हूंदा आहिनि पाणी वारा। तो थोरो पंहिंजो एहतिजाज बि कजे वीडियो चक्कर में ईअं न पाण खे किरायूं ऐं माण्हू हिन 100 जे तइदाद में हिन वक़्तु हिते। लेकिन सीन माशाल्लाह तमामु ज़बरदस्त सीन दस। ये जेको पिकनिक पॉइंट आहे वो खुशदार ज़िले में मेन आहे। तो दोस्तों ये दो भलों की खूबसूरती माशाल्लाह चा खूबसूरत सीन दस। इन वक्त 100 जे तइदाद में जेके माण्हू उहे दोस्तनि सां फैमिलियुनि सां पिकनिक करे रहिया आहिनि। खुशदार शहर कर्ख शहर या जेके भी माण्हू उहे ख़ासि करे पिकनिक करण हिते ईंदा आहिनि। तो सीन जेके आहिनि उहे तमामु ज़बरदस्त आहिनि। मुंहिंजा जेके भी दोस्त आयल आहिनि हिन वक़्तु उहे सभु पानी में इंजॉय करे रहिया आहिनि। तो हिन ख़ूबसूरत तव्हां दोस्तनि खे ॾिसूं था ऐं उमेदु कंदासीं जो व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो।